नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सूबाई वज़ीर ऐं मक़ामी MP सां गॾु बरसात सबबि ॿुॾी वियल तालका हेडक्वार्टर वारो शहर डीपले जो दौरो कयो वियो। वॾे वज़ीर जो मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जी नेकाली वारे हंधनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया खे पाणी नेकाल करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सिर्फ़ दौरो करे डीपले मां रवानो थी वियो, मुतासिरनि सां मिलियो बि कोन्हे। मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। मुतासिरनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज खां पोइ CM सिंध जो रूट चेंज कयो वियो आहे, जेको मुतासिरनि सां मिलियो बि कोन्हे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सूबाई वज़ीर ऐं मक़ामी MP सां गॾु बरसात सबबि ॿुॾी वियल तालका हेडक्वार्टर वारो शहर डीपले जो दौरो कयो वियो। वॾे वज़ीर जो मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी जी नेकाली वारे हंधनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। ज़िले इंतिज़ामिया खे पाणी नेकाल करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सिर्फ़ दौरो करे डीपले मां रवानो थी वियो, मुतासिरनि सां मिलियो बि कोन्हे। मुतासिरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। मुतासिरनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज खां पोइ CM सिंध जो रूट चेंज कयो वियो आहे, जेको मुतासिरनि सां मिलियो बि कोन्हे।